तव्हांखे आगाह कयूं अहम ख़बर आहे। जामशोरो मां लियाकत यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां क़दीमी ॻोठ जो मुख्य लंघ बंदि करण जी कोशिशि कई वई आहे। लम्स यूनिवर्सिटी जे सिक्योरिटी गार्डन ॻोठ यूसुफ खोसो जे मुख्य गेट खे बंदि करण जी कोशिशि कई त झेड़ो थियो आहे। झेड़े में सिक्योरिटी गार्ड्स लोही सरिया ऐं बेलचा आणी 5 ॻोठाणनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया ज़ख़्मियुनि में गुलज़ार चांडियो, जब्बार, शौकत, सईद ऐं अल्ताफ़ शामिल आहिनि। मछरेल माण्हुनि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया जामशोरो मां लियाकत यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां क़दीमी ॻोठ जो मुख्य लंघ बंदि करण जी कोशिशि कई वई। लम्स इंतिज़ामिया सिक्योरिटी गार्डन ॻोठ यूसुफ खोसो जे मुख्य गेट खे बंदि कराइण जी कोशिशि कई त झेड़ो थी पियो। झेड़े में सिक्योरिटी गार्डन लोही सरिया ऐं बेलचा आणी 5 ॻोठाणनि खे ज़ख़्मी करे विधो आहे। ज़ख़्मी ॻोठाणनि में गुलज़ार चांडियो, जब्बार, शौकत, सईद ऐं अल्ताफ़ शामिल आहिनि। जॾहिं त मछरेल माण्हुनि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया जामशोरो मां लियाकत यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां क़दीमी ॻोठ जो मुख्य लंघ बंदि करण जी कोशिशि कई वई आहे। लम्स यूनिवर्सिटी जे सिक्योरिटी गार्ड्स ॻोठ यूसुफ खोसो जे मुख्य गेट खे बंदि कराइण जी कोशिशि कई त झेड़ो थियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया झेड़े में सिक्योरिटी गार्डन लोही सरिया ऐं बेलचा आणी 5 ॻोठाणनि खे ज़ख़्मी करे विधो आहे। राब्तो कयो आहे जामशोरो में अली मुराद चांडियो सां। अली मुराद, आगाह कजो। जी बिल्कुल, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां क़दीमी ॻोठ जो मुख्य लंघ बंदि करण जी कोशिशि कई वई आहे। जंहिंखां पोइ ॻोठाणनि ऐं सिक्योरिटी गार्डन में छिटां थी पई ऐं झेड़े वारी सूरत हाल थी वई। मां ॿुधाईंदो हलां त झेड़े में सिक्योरिटी गार्डन लोही सरिया ऐं बेलचा आणी 5 ॻोठाणनि खे ज़ख़्मी करे विधो आहे। ज़ख़्मियुनि में गुलज़ार चांडियो, जब्बार, शौकत, सईद ऐं अल्ताफ़ बि शामिल आहिनि, जिन खे लम्स अस्पताल जामशोर मुंतक़िल कयो आहे। मां इहो ॿुधाईंदो हलां त वाक़े खां पोइ जेके मछरल ॻोठाणा आहिनि उन्हनि लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। ऐं इन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणो थो लम्स यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका आहे क़दीमी ॻोठ यूसुफ खोसो ऐं मिसरी खोसो जा लंघ बंदि करण जी कोशिशि कंदी रही आहे। ऐं इहे मामला असांजा कोर्ट में बि हलंदड़ आहे ऐं कोर्ट पारां असांजे हक़ में फ़ैसिलो बि आयो आहे। पर हिन भेरे जीअं डॉक्टर इकरामदीन हुजण वाइस चांसलर जेको वक़्ती वाइस चांसलर मुक़ररु थियो आहे, उन हिकु भेरो ॿीहर ॻोठाणनि लाइ रण ॿारे ॾिनो आहे। ऐं सिक्योरिटी गार्डन जेका चौकीदार निहाल चांडियो जी अॻुवाणी में ॻोठाणनि ते हमिलो करे 5 ॼणनि खे ज़ख़्मी करे विधो आहे। मां इहो ॿुधाईंदो आहियां ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त हमले में मुलवस जेको चौकीदार निहाल चांडियो आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं जेको क़दीमी जेको लंघ आहे ॻोठनि जो उहो बंदि करण वारी कोशिशि जेका आहे उहा कई वञे। जी ठीकु आहे अली मुराद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।